के लिए वो आगे बहुत बड़े कार्य करेंगे। कम નથી લો કલપનો કરે કમ કરાઈ દે જાણી હું સાહેબ વોટ થઈ જાણી લપડો કરે મેઘરા સાહેબ જો બાકી અરે अरे बाबा हमारी वृद्धि लगे हुए हैं जैसे दूध में साथ दही बनाया जाता है और दही को मथने के बाद मक्खन निकाला जाता है, उसी प्रकार हमारे मन को मथना है। परमात्मा का नाम स्मरण करते हुए जबके मथना है तो परमात्मा एक दिन अपने आप प्रकट हो जाता है। अपना अमृत हमारे
तो पूरे शंडू और मनीषा दबिंगे तपस्या पूरी सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। ब्रह्मा विष्णु महेश एक सृष्टि रचना एक सृष्टि को पालन करता है, एक सृष्टि को संहार करता। अंग्रेजी में चवंदा गॉड, G-O-D गॉड। G for generator, O for operator, D for destroyer. That means equal God. चाहे तो अंग्रेजी में ॾिसो, चाहे तो हिंदी में ॾिसो या सिंधी ॾिसो, मतलब साॻियो आहे। चऊं सोमवार, सोमवार यानी कि चंड, मंडे मून डे यानी कि चंड। किथे न किथे असां सभिनी माण्हुनि खे अची करे उन हिक जॻह ते विहणो पवंदो आहे। चाहे कहिड़े बि धर्म खे, कहिड़े बि पंथ खे मञींदड़ माण्हू हूंदा, लेकिन जेॾी महिल प्रभु परमात्मा जी सत्ता जो ज़िक्र थींदो आहे त ध्यानु मथे अचे सतनाम श्रीवाहे। चाहे वो हिंदू हुजे, मुसलमान हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, लेकिन जॾहिं परमात्मा खे यादि कंदो त अखियूं मथे हली वेंदसि, इशारो मथे हली वेंदसि। एक ओंकार, या अल्लाह, या परवरदिगार, हे भगवान, या अल्लाह, यानी कि ध्यान मथनि केंद्रनि ते हली वेंदो। ऐं जेको कमु करे मन खे आनंद अचे त सम्झी वञो माइक वारे खे सफ़ाई में देना यो दीपक म्यूजिकल पार्टी जो है मुख्य जगह सांबर तो मां अॻे साल भी इन ही कार्यक्रम में हिते आयो हुअसि ऐं मां ॾिसां पियो त ॾींहों ॾींहुं माता रुक्मणी मंदिर में श्रद्धालुनि जी भीड़ वधंदा। जेको हिते सुखा करे थो कि मुंहिंजी सुखा पूरी थिए, पिता नारियल चाढ़ींदमि, यानी कि उन चई बसि कयो मस सुखा पूरी थी मस, हिकु सेकंड ई देर में। हिकु ॾींहुं हिकु अंधे माण्हू खे ॾिठो अंबरनाथ मंदिर में दर्शन लाइ आयो। मां उते गुल विकण वारनि माण्हुनि खां पुछियो कि जी अंधो माण्हू हिते शंकर भगवान जी दर्शन करण कीअं आयो? जी साहब ये रोज आता है। तो मां उन अंधे खां पुछियो सूरदास मैं भाई आप यहाँ पर रोज आते हैं शंकर भगवान के मंदिर में? जी हाँ मैं रोज आता हूँ। जब तुम रोज आते हो लेकिन तुम भगवान के दर्शन कैसे कर सकते हो? जी यार ये बात मैं भी जानता हूँ कि मैं शंकर भगवान के दर्शन नहीं कर सकता, लेकिन वो शंकर भगवान तो मुझे देखता है कि मैं तुम्हारे दरवाजे पे आया। जॾहिं मां तोखे ॾिसण में समर्थ कोन आहियां मुंहिंजा साईं, त घटि में घटि तूं त मूंखे ॾिसण में समर्थ आहीं। ऐं ॾिसी करे थोरो इहो तो सोच कि तुंहिंजे ॿार जी हालत एतिरी दयनीय छो, मां एतिरो परेशान छो आहियां, मां एतिरो वीचारो छो आहियां। उहो मुंहिंजो साईं जेॾी महिल मूं ॾांहुं निहारींदो तॾहिं मूंखे ॿिए कंहिंजे निहारण जी का ज़रूरत ई कोन्हे। अॼु हिते परम पूजनीय संत श्री आसाराम जी बापू जो श्री आसाराम पाठ बि थियो। भागवत गीता पढ़ण ऐं बापू आसाराम जो पाठ पढ़ण में कोई भी फर्क कोन अथव, ॿई साक्षात कृष्ण भगवान। मुंहिंजो पर्सनल पंहिंजो अनुभव आहे। हे जेको दिलीप लालवाणी तव्हांजे साम्हूं बीठो आहे,
रोज जा 20 पैकेट सिगरेट पींदड़ माण्हू, यानी हिकिड़ो सिगरेट विसाया हुन मां पहिरीं ॿियो धुआं चालू, ठका ठक 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 ठक, दारू बोझ, मांस मच्छी चाहे चंड हुजे, ग्यारस हुजे, चौमासा हुजनि, बस मांस मच्छी रोज खपे। मूंखे ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे लॻंदो कि ही कॾहिं बि सुधरंदो कोन। सची ॻाल्हि थो ॿुधायां, पंहिंजे मथां खणी थो ॿुधायां, ॿिए कंहिंजे मथां इशारो न थो कयां। छाकाणि ॿिए कंहिंजे मथां इशारो कयो त हिकु आङुर ओॾे ते 4 आङुर मूं ॾेई रहिया, 5 आङुरियूं पंहिंजे मथां। साईं आसाराम जी बापू जॾहिं उल्हासनगर में गोल मैदान ते आया त हिते साधक भावर मूंखे चवण आया कि तव्हां हिन शहर जा लीडर आहियो, हली संत खे माल्यार्पण कयो। मां चयो छॾ यार, मां इहे संतनि वंतनि खे मञींदो ई कोन। चई भाई 5 मिंट में हलण में तव्हांजो वेंदो छा, ॿियो कुझु न त पॉलिटिकल फ़ाइदो मिली पवंदो, वोट मिली पवंदो। ठीकु आहे, हल बाबा, ॻाल्हि त चङी आहे। त मां होॾां वियुमि माल्यार्पण करण लाइ, पर मां वियुमि त उन ॾींहुं पाको पहिरीं माल्यार्पण न करायो, पहिरीं सत्संग शुरू करे छॾी। हाणे घुसी वियुमि त निकिरां कीअं? सिंधी समझते लालच हुई वोटनि जी, छाकाणि वोट न मिलिया त नेता त भिखारी खां बि बदतर आहे। त साईं सत्संग ॿुधो त हेॾो आनंद अची वियो, क्या बात है। पर दिमाग़ खे झटको तॾहिं लॻो कि 2 कलाक थी विया सत्संग में, हिकिड़ो बि सिगरेट पीअण जी इच्छा कोन थी, को बि पान पराग गुटको चबाइण जी इच्छा ई कोन थी, कंहिंजे लाइ बि कुझु सोचण जी इच्छा ई कोन थी। घटि में घटि इहो त फ़ाइदो थी वियो, रोकड़ो फ़ाइदो। ठीकु आहे साईं, माल्यार्पण जो जेको नालो पुकारनि भाई दिलीप लालवानी साहब माल्यार्पण करेंगे, मां भी पंहिंजो ईगो संभाले करे वियो आहियां। हालांकि संतनि जे अॻियां जॾहिं वञिजे निमजी करे वञिजे, निमड़ता खणी करे वञिजे, छाकाणि जेको घड़ो थोरो निमंदो आहे पाणी हुन में ई भरिजंदो आहे। अगरि सिधो घड़ो हूंदो त हुन में पाणी न वेंदो। पर अगरि संत जो करिश्मो या संत जी रहमत थियण वारी हुजे त पोइ त चमत्कार पिया थींदा आहिनि। बापू के जेॾी महिल माल्यार्पण कई तो बापू को मुझे खीसे में विल्स सिगरेट जो पैकेट ॾिसण पिया रहियो। चईं दीवान सिगरेट पींदो आहीं? हा बापू, रोज़ 15-20 पैकेट त साड़ी में। मांस मच्छी खाईंदो आहीं? हा बापू, खाईंदो रहिया। कि दारू मुझे रोज ये छॾींदे? चयोमांसि तव्हां छॾाईंदा? हिकिड़ो दफ़ो मुछ ते हथ रखी करे चयो छॾियो। मां चयो यार छॾियो। ठीक है, कल्याण। सत्संग पंडाल जे ॿाहिरि निकिरां एक अजीब गरीब वाइब्रेशन में कम कर। गरीब मन के लानत जेतिरी ॾिजे सुधरंदो कोन। त सोचां हिकिड़ो सूटो भरे वठां। एजो ते सूटो सुलघाया, अहिड़ी अची खंघ लॻी कि ॿियर सिगरेट पीअण जी कॾहिं इच्छा थी कोन। हाणे केरु मुंहिंजे साम्हूं सिगरेट पीए त मुंहिंजो बि दिमाग़ चकाए। त इहा रहमत जेका संत करे छॾींदा त छा चवां उन रहमत जो। अगरि अॼु मां हिसाब लॻायां त अगरि मां सिगरेट न छॾियां मां त एतिरे में मुंहिंजी सिगरेट जा बिल ई लाखों रुपया थी वञनि। छाती सड़िया सां हलनि। मुंहिंजी स्वर्गवासी मां जंहिंखे मां भॻवान जेतिरो मञींदो हुउमि, छाकाणि मां भॻवान खे कोन मञींदो हुउमि, मां कंहिं संत खे न मञींदो हुउमि, मां पंहिंजी माउ खे शुरू खां मञींदो हुउमि। पर उन बि मूंखे चयो हो कि दिलीप सिगरेट पीअण घटि कर, त मां हुनजो न ॿुधो। पर संत जी रहमत थी त सिगरेट ई छॾे। जॾहिं माता रुक्मणी देवी खे मां ॾिसंदो आहियां त मूंखे मुंहिंजी माउ यादि ईंदी आहे। उनजो भी शंकर भगवान में जबरदस्त ध्यान हूंदो हो, आस्था हूंदी हुई। उते भी जेके माण्हू मुराद करे ईंदा हुआ, अहिड़ी मुराद उन्हनि जी हुई पूजा में। हिकु अदृश्य शक्ति कमु कंदी आहे, विश्वास में। अॼु चित्र आहे, चित्र त हिकिड़े पाठे जो आहे, हिकिड़े कागर जो आहे।
मूंखे के माण्हू पुछो कि भाई तव्हां इहा मुहिम छो नथा हलायो कि लक्ष्मी छाप नमक, लक्ष्मी छाप बीड़ी, गणेश छाप बीड़ी माण्हू पी करे बंडल फिटी था कनि, उहे असां पेरनि में था अचनि, असांखे पाप थो चढ़े। तव्हां उनखे बि इहो जवाबु ॾियो कि असांजो हिंदू धर्म जेको आहे ॾाढो सहिष्णु धर्म आहे ऐं असां जेका पूॼा कयूं था असांजे पाठे जी कान था कयूं। असां पूॼा कयूं था कि पत्थर जी कोन था कयूं, उन पत्थर जी मूर्ति खे त असांजे लाइ कंहिं इंसान ई घड़ियो आहे। असां पूॼा उन पाठे ऐं कागर जी बि नथा कयूं, असां पूॼा कयूं था उन चित्र जे अंदरि जेको चरित्र आहे, जेका उनखे ॾिसी करे उनखे निहारे करे जेका असांजे अंदरि जेका आस्था प्रकट थी थिए, उहा आस्था ई असांखे परमात्मा जी तरफ़ वठी वञे थी। उन परमात्मा खे ई असां परमात्मा के ॻोल्हण लाइ को असांखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत कोन्हे, को मथुरा काशी हरिद्वार वञण जी ज़रूरत ई कोन्हे। न था वो मुझसे दूर, न मैं उससे दूर था, आता न था नजर तो ये नजर का कसूर था। जॾहिं जेको कमु करे करे तव्हांखे मन में शांति लॻे त सम्झो कि मां परमात्मा जे ॾाढो वेझो आहियां। ऐं जेॾी महिल को कमु करे मन में गिलानी उथे, मन में अशांति वधे त समझी वठो कि बाबा सच खां ॾाढो परियां थी वियो आहीं, हाणे बि पंहिंजे पाण खे सुधार। अॼु असां सच खां ॾाढो परियां थी विया आहियूं। इन करे ॾिसो डायबिटीज़ जी बीमारियूं वधी वियूं आहिनि, हाई ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, ये सब ॻाल्हाए न नूंहं ससु खां थी मिठो ॻाल्हाए, न भाउ खां थो मिठो ॻाल्हाए, न पीउ पुट खां थो मिठो ॻाल्हाए, न पुट पीउ खां थो मिठो ॻाल्हाए। ॼण को मिठे ॻाल्हाइण ते को वॾो टैक्स हणी रखियो आहे गवर्नमेंट। चइनि ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, मिठ मोहबत जो टाइम कोन्हे, विरण जो टाइम हर कंहिंखे लॻो पियो। अगर हिक ॿिए सां मिठो ॻाल्हायूं त असांजो वञे छा थो। इन करे पंहिंजी नुंहुनि खे पंहिंजी धीअ सम्झो ऐं पंहिंजी ससुनि खे पंहिंजी जीजल अम्मा सम्झो त अधु लफड़ा हिते ई परियां। निंदा किसी की ना करो, बस हो गया भजन। निंदा किसी की ना करो, बस हो गया भजन। तव्हांखे कंहिंजी स्तुति करण जी ज़रूरत कोन्हे, तव्हां पाण परमात्मा जा अंश आहियो। परमात्मा तव्हांजे अंदरि वसे थो, तव्हांजे हृदय में वसे थो। इन हृदय में पंहिंजे मांस मच्छी जा टुकड़ा विझी, गंद विझी, कंहिंजे लाइ किना ख़्याल पंहिंजे मन में रखी करे उन परमात्मा खे उन गंदी जॻह ते कीअं ॻाल्हाईंदा। अगर मञो था कि परमात्मा तव्हांजे हीअं में, ॾिसो असां जनम वरितो, उहो असांजे हथ में कोन्हे, असां कोन ॾिठो। ही जॻह असांजी, गाॾी असांजी, बंगला असांजा, माड़ियूं असांजियूं, असांजी कुझु न रहण वारो आहे, लेकिन उहो मौत असांजी अटल आहे। उन मौत खे असां यादि कयूं जंहिंजो भॻवान साक्षात शंकर आहे, अंतिम सत्य हिन ज़िंदगीअ जो, उनखे खाली यादि कयो। ऐं जंहिं शंकर खे यादि कयो उनखे पोइ कुझु यादि करण जी ज़रूरत ई कोन्हे। मां ॿ ख़ासि करे मुंहिंजे नंढे भाउ दीपक लाइ थो ॻाल्हाईंदुसि, जंहिंजो नालो दीपक अथसि। तहिड़ी उन दीपक जे अंदरि रोशनी बि आहे। ऐं असांजो भाउ नरेश साक्षात राम ऐं लक्ष्मण जी जोड़ी आहे। भॻवान हिन जोड़ीअ खे सदैव कामयाबी बख़्शे। हिन चौमासे व्रत जे समापन ते शंकर भॻवान जे दर इहा मुंहिंजी प्रार्थना आहे। अॼु दीपक जीअं पंहिंजे कुल में चमकियो आहे, तीअं असांजी पार्टीअ में बि चमकियो आहे, हिन शहर में बि चमकंदो। ऐं हिन दीपक जी रोशनी असांजे शहर खे हिकु सुठी रोशनी ॾींदी। इन ॻाल्हि जी मां कामना थो कयां ऐं तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी हिन पावन अवसर ते अचण जी मां मुबारकबाद थो ॾियां। छाकाणि मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि जॾहिं बरसाति ईंदी आहे त कुझु पाणी डैम में वही वेंदो आहे जेको पीअण जे कमु ईंदो आहे, कुझु खेती ॿाड़ी में हली वेंदो आहे जंहिंसां अन्न पैदा थींदो आहे, ऐं कुझु पाणी रोड ते वही वेंदो आहे
पर रोड ते वही वञण वारो पाणी भरजायो न हूंदो आहे, घटि में घटि डीजल ऐं गोबर जा दाग त मिटिजी वेंदा आहिनि। त अहिड़े स्थान ते जेको माण्हू अचे थो उनखे कुझु न कुझु त फ़ाइदो थींदो, इहा ॻाल्हि पकी आहे, गारंटी आहे, लिखी आहे। लख लख वाधायूं कोन ॾींदुमि, छाकाणि महांगाई वधी वई आहे, लखनि जी का महत्व ई कोन्हे। कोटि कोटि करोड़ करोड़ वाधायूं ऐं पंहिंजी माता रुक्मणी देवी जे श्री चरणनि में मुंहिंजो प्रणाम। भगवान भोलेनाथ कंदो सदाई हिते विराजमान थींदो ऐं जेको बि इन शंकर जे दरबार में बि नारदनि जी पुकार कंदो तुरंत घर वञण खां पहिरीं खचा। छाकाणि हिकिड़ी ॻाल्हि हिते हिकिड़ो ॿियो उदाहरण मूंखे यादि अची वियो, तंहिंखां पोइ मां वेंदुसि। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े संत संत तुलसीदास खे चई कि बाबा